अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुबह सिंध वाइस ऐं आउं आहियां ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु इंतिहाई हिकु अहम पॉडकास्ट असां करे रहिया आहियूं ऐं मूंसां गॾु इंतिहाई सीनियर सहाफ़ी आहिनि, तस्जीह निगार आहिनि, दस्तगीर भट्टी साहब मौजूदु आहिनि। ऐं दस्तगीर भट्टी साहब सां असां सिंध जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते जेका पीपल्स पार्टी जी 18 साला हुकूमत आहे उन जी कारकर्दगी ते ॻाल्हाईंदासीं, सिंध जे इशूज़ ते गुफ़्तगू कंदासीं। भट्टी साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। भट्टी साहब, तव्हां सॼी ज़िंदगी ॾिनी आहे सहाफ़त खे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो जेका नस्ल असांजो जेको पैदा थियो अॼु उहो नौजवान थी वियो आहे। हू पैदा थियण सां ई पीपल्स पार्टी जी हुकूमत ॾिसंदो पियो अचे। 18 सालनि जो नौजवान थी चुको आहे जेको, ऐं जेके 5 सालनि जा हूंदा उहे त हाणे 23-24 सालनि जा। छा सम्झो त ओड़े नमूने सां कमु थी सघियो आहे? 18 सालनि जो माना इक़्तिदार पीपल्स पार्टी उहो डिलीवर करे सघी आहे? न त हू हर दफ़े इहा दावा कंदा आहिनि असां कमु कयूं था तॾहिं असांखे हर भेरे हुकूमत मिले थी। पीपल्स पार्टी हुकूमत जी कारकर्दगी जेकॾहिं तमामु सुठी हुजे हा त सॼे माण्हुनि में एॾी मायूसी न हुजे हा। असांजो त मायूसी खे चेक करण जो बैरोमीटर आहे लियारी, जेको पीपल्स पार्टी जे जेलनि जो गढ़ रहियो आहे बीबी जी शहादत ताईं। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ उहो गढ़ न रहियो। लाड़काणे में ॿारनि था पंहिंजे ई शहर में। शहरनि जी हालत ॾिसो त रते देर जो ऐं नए देर जो हाल ॾिसी वठो छा आहे। अॼु पाणी कोन्हे फसलनि लाइ। हुते दरिया जेको आहे सो एॾो वहियो आहे, कैनाल फुल था वहनि पर पाणी कोन्हे। शहजादकोट में पाणी कोन्हे, हेॾा बदीन ज़िले में टुपो पाणी कोन्हे। पुछड़ी जा बदीन ज़िलो पाकिस्तान जे सफ़ आख़िर में आहे। दरिया ईंदे ईंदे विच में पाणी चोरी थियो। वॾा माण्हू चोराइनि था, सिंध जा वॾेरा ज़मीनदार बोतार। पर पंजाब तमामु घणी चोरी थो करे, हुनजा कैनाल पिया वहनि ऐं 4-5 कैनाल नाजाइज़ ठाहे वरिता अथनि विदाउट, यानी हुनमें जेको अचणु खपे असांजी पंहिंजो सूबाई काउंसिल आहे जेका चइनी सूबनि जी, CCI एकनिक बि आहे जिते थींदी आहे, ऐं इर्सा आहे। त उनमें मंज़ूरी वठण खां सवाइ जंहिं नमूने यकतरफ़ी कार्रवाई थिए पई, उन सां सिंधु दरिया खे ॾाढो नुक़सानु पहुतो। ऐं असां वटि वरी छा थो थिए जो हिते जेके वर्ल्ड बैंक खां कर्ज़ खणी चवनि था त बाबा असांखे हैदराबाद जे जाम शोरे खां जेको अकरम वाह थो निकिरे या फुलेली वाह थो निकिरे या अञा टियों कराची वाह, इन जी लाइनिंग करणी आहे। माना ॿई पासा सीमेंटेड करण, उनजा पैसा बि जेके आहिनि से ग़ाइब थी था वञनि ऐं नथो थिए कमु। ऐं वर्ल्ड बैंक खे लिखत में दांह ॾियणी थी पवे। त इहे कारकर्दगी जो ॿ टे थुल्हा मिसाल तव्हांखे मोटा ॾियां थो। बाक़ी जेका बेरोज़गारी आहे, जेको पब्लिक सर्विस कमीशन जे करे नौजवाननि में मायूसी ऐं उन्हनि जी महीने खां हड़ताल हले थी पई। कमीशन जे दफ़्तर जे साम्हूं मां बि तो आहियां हुते, उन सां हमदर्दी मई खां हले पई कोन जी। मई, जून, जुलाई, अगस्त हले पई। पर हीअ जेका आहे बैठक त उन्हनि जी महीनो थियो आहे। बाक़ी स्ट्रगल हू कंदा रहिया आहिनि, मुज़ाहिरा अॼु बि शायदि या सुभाणे परीं आचर ते वरी मुज़ाहिरो थियनि। त मतिलबु इहो आहे त उनजो को असरु कोन थो थिए। माण्हुनि जी जेका टैलेंट आहे, टैलेंटेड नौजवान आहिनि, ग़रीबनि जो औलाद आहिनि, महिनत करे पोज़ीशन्स खणनि था लिखत जे इम्तिहान में, उन्हनि खे इंटरव्यू में फेल कयो थो वञे। त ईअं इदारनि जी तबाही ॾाढी थी आहे। स्कूल तबाह आहिनि। ख़ुदि वज़ीर तइलीम जो बयानु आयो आहे त 6,500 स्कूलनि जी हालत एॾी ख़राबु आहे जो चापड़ किरनि था ॿार। कल्ह बि किथे ज़ख़्मी थिया आहिनि, मां इहा पोस्ट कई आहे। हाणे इहो जेको आहे ठेकेदारी निज़ाम जूं जेके आहिनि, ठेकेदारनि जूं हड़तालूं पियूं हलनि त असांजा पैसा बि खाई विया आहिनि ऐं हिकिड़नि मख़सूस माण्हुनि खे ॾियनि था। मतिलबु 4 अरब जो ठीकु हिकु ई कंपनी खे ॾिनो। हा, ऐं हिकिड़ी जात न हर हंधि लॻो पियो आहे। ऐं हाणे इहा जेका बदनामी थी आहे न पीपल्स पार्टी, उन सां हुनजो इमेज ॾाढो ख़राबु थियो। ऐं माण्हू चवंदा बीबी जेसि ताईं हयात हुई तेसि ताईं त घटि में घटि असांजा कमु थिया पिए ऐं असांखे सहूलियतूं मिलियूं पिए, मैरिट जो ख़्यालु रखियो वेंदो हो, तरक़ियाती कम बाक़ाइदा थींदा हुआ। जेको लियारी एक्सप्रेस वे आहे, उहो लियारी एक्सप्रेस वे हिननि खणी, हाणे हुनखे शायदि ॿियो को नालो ॾिनो आहे, चाराए भुट्टो अलॻि आहे, अलॻि आहे, पर हू जेको पुराणो आहे सो बीबी जी जेका कराची में जेके ब्रिज ॾिसो बीबी जे दौर में ठहियूं, या वधि में नेमतुल्ला ख़ान जेको जमात इस्लामी वारो आयो, थोरो ईमानदार इंसान हो। हिनजी कारकर्दगी मां शहर जा माण्हू मुतमिन न आहिनि। मुर्दा वहाब जेको मेयर आहे, ऐं ॾिठो वञे त कराची जो हाल बि ख़राबु आहे। माण्हुनि खे शिकायत जो मौक़ो मिलियो आहे। पहिरियां लॻंदो पाण खे त कराची जा माण्हू शायदि इन करे दांह था कनि त भई हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर ॾिसूं था त ॻाल्हि हुनजी रड़ कंहिं हद ताईं जाइज़ बि आहे। मौक़ो ॾिनो वियो, तव्हां वञो, उनखे मौक़ो आहे, तव्हां वञो, पीअण जो पाणी इलाइक़नि में कोन्हे, सफ़ाई सुथराई जो निज़ाम कोन्हे, वरी
ॾिसो लियारी जा माण्हू बाग़ी थिया, लियारी जा माण्हू बाग़ी, नबील कबूल वञे थो त उनजो इस्तक़बाल सुठो नथा कर, नेगेटिव क़िस्म जो थिए थो, तव्हां चओ त उहे लफ़्ज़ कढां जेको थिए थो इस्तक़बाल, उहो नथा कढूं, त उहो पंहिंजे इमेज खे ई इज़त कोन था ॾियनि, छो त हू जंहिं नमूने फार्म 47 ते आयो आहे, तीअं ॿियनि हंधनि ते बि सॼी माण्हुनि में वॾी मायूसी आहे परफॉर्मेंस वाइज़। जेकॾहिं तव्हां ॾिसो त पीपल्स पार्टी तमामु घणनि शोबनि में माण्हुनि खे मायूसी। अच्छा भट्टी साहिबु ईअं ई आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी 18 सालनि में परफॉर्म करे आहे, कराची समेत सिंध जे समूरनि शहरी ऐं ॿहिराड़ी वारे इलाइक़नि जी सर्विस करे 18 साल तमामु वॾो अरसो आहे, ऐं पीपल्स पार्टी उहो डिलीवर न कयो आहे, जंहिंजे करे अॼु इहा रड़ थी थिए त नवां सूबा ठाहियो, नवां इंतिज़ामी यूनिट ठाहियो, छाकाणि त माण्हुनि खे तव्हां जवाज़ फराहम करे छॾियो आहे। त इहो जेको अॼुकल्ह नारो लॻी रहियो आहे या डिमांड थी रही आहे या ॻाल्हि थी रही आहे, तव्हां इन में पीपल्स पार्टी खे केतिरो ज़िम्मेवार सम्झो था? पार्टली रेस्पॉन्सिबल आहे, पार्टली, पर नारो इहो पुराणो आहे, नारो त पुराणो। मूं तव्हांखे पंहिंजो किताब ॾिनो आहे जंहिंमें मुंहिंजा आर्टिकल्स मुख़्तलिफ़ अख़बारनि में 2010, 11, 12 माना अॼु खां 15-16 साल अॻु छपियल, तॾहिं बि इहो नारो MQM बुलंद कंदी हुई। MQM जे प्लेटफॉर्म था असली प्लेटफॉर्म, उन वक़्त में जनापुर चवंदा ऐं वरी मुख़्तलिफ़ नाला वरी, लेकिन इहा का पुराणी डिमांड कान्हे। कराची खे अलॻि कयो वियो हो जॾहिं 1948 में, तॾहिं खां ई जेको आहे सो इहा चुरपुर हुई, ऐं पोइ वन यूनिट ठही वियो त कराची ॼण अलॻि थी वई। पहिरीं त गाज़ी वारो शहर कयो काजा आज़म मोहम्मद जिला पाण, उन खां पोइ वरी वन यूनिट ठहियो, 48 में ई थियो कैपिटल, 58 में मार्शला लॻी वई, 1958 में अयूब खान जी मार्शला आई त पोइ वन यूनिट ठहियो, उन खां पोइ या उन खां पहिरीं पोइ त वन यूनिट में सभु शयूं ॻाल्हि। 70 में जीअं यया खान जी मार्शला में बंगाल जो प्रेशर वधियो शेख मुजीबुर जो, वन यूनिट खे बि टोड़नो पियो, ऐं पोइ जेको सिंध जो नक्शो पंहिंजे साम्हूं आयो तंहिंमें कराची खे कैपिटल उन ई शिकिल में आंदो वियो जेको अंग्रेज़नि जे दौर में हुयो 48 ताईं, माना 47 में बि असांजो कैपिटल सिंध कराची हो सिंध जो। उहा डिमांड हुन जी हिन वक़्तु जे नमूने सां थिए पई, उन में ऑल मुआजिस आर नॉट विद देम, ही हिकिड़ो मखसूस आहे टोलो जिन खे ख़ुदि अल्ताफ़ हुसैन जी बि हिमायत हासिल न आहे, हिन जा पंहिंजा मफ़ाद आहिनि ऐं हिननि खे इशारो वरी मथां किथां मिले थो, ग़ैबी इशारा जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उन ते थी कमु कनि पिया त जीअं सिंध खे विराए टुकड़ा करियूं। पर उन जी जेका मज़ाहिमत थी आहे उन में इहा ॻाल्हि मञणी पवंदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे असेंबली जे मेंबरनि ऐं पंहिंजो बाक़ी हिकिड़ी जेका शिकायत मूंखे आहे ज़ाती तौर मूं लिखियो बि आहे इहो सोशल मीडिया ते, त भई तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी बि सिंध असेंबली मां करारदाद ईअं पास करणु घुरिजे जीअं KPK वारनि कई आहे, त न को असां सुबुह तस्लीम कंदासीं, न को असीं पंहिंजे मैदनियात जेका आहे मर्कज़ खे ॾींदासीं। हीअ असांजो विरसो आहे, असांजे मथां इहो ख़र्चु थियणु खपे। असांजो कोयलो खणी था वञनि, असांजी गैस खणी था वञनि, असांजो पाणी खणी था वञनि, सभु कुझु खणण खां पोइ बि हाणे मैदनियात बि खपे, ग्रेनाइट खपे या ॿियो जेके बि क़ीमती असां वटि लिथियम आहे, असां वटि यूरेनियम आहे, काफ़ी शयूं, इहो सभु चवनि था असीं मर्कज़ जे हवाले कंदासीं। त इन जी बि हिकिड़ी करारदाद इन लाइ तव्हां वेठा आहियो कराची में, हिननि खे क़ाइल कयो त तव्हां KPK जो नकुल कयो न, भई हुननि कयो आहे पास त मैदनियात समेत असां सुबुह ठहण बि न ॾींदासीं, सिंध खे बि अहिड़ी करारदाद पास कयो, असांजो वधीक राइट आहे। अच्छा भट्टी साहिब, मतिलबु आहे त पाण पीपल्स पार्टी 18 तरमीम जो हिकिड़ो वॾो क्रेडिट खणंदी आहे। 18 तरमीम में छा थियो त जेके मर्कज़ जा पावर आहिनि उहे सूबे ॾे अची विया, ऐं सूबे खे वरी उहे पावर हेठि लोकल गवर्नमेंट खे ॾियणा। हिननि वफ़ा खां त वठी छॾिया पर पाण हेठि ताईं कोन ॾिना। सही, जंहिंजे करे ॾिसो मायूसी या हिन क़िस्म जी डिमांड उन करे पैदा पई थिए जेकॾहिं तव्हां प्रोफेशनल फाइनेंस कमीशन अनाउंस करे छॾियो आहे, उहा ठाहे छॾियो आहे, तव्हां ज़िले हुकूमतनि खे उन्हनि खे बाख़्तियार कयो आहे त उहे ज़िले हुकूमत जो कमु बि करे सघनि। मतिलबु हाणे त तव्हां ॾिसो लोकल गवर्नमेंट जो न हुजण जे बराबरि, बल्कि अरबें खरबें रुपया हुन ते ख़र्च थियनि पिया पर रिज़ल्ट ज़ीरो आहे। बिल्कुलु, त इहो बि न थिए आहे, ऐं तव्हां अॼु के इहा ज़रूरत बि कोन थिया जो केरु चए यादि इंतिज़ामी यूनिट जेको आहे बैड परफॉर्मेंस चइबी न, त मतिलबु रीज़न त ही आहे न बिहाइंड पोयां हिन जी बैड गवर्नेंस आहे उनजे करे। ऐं पावर ही छो भला पाण वटि छो था रखणु चाहिनि, मतिलबु हेठि बि हिननि जा माण्हू आहिनि। पटियाले जी अपॉइंटमेंट जो कंहिंखे इख़्तियार कोन्हे, हा सेक्रेटरी लेवल जा केॾा इख़्तियार हूंदा, हाणे उहे वीचारा जॾहिं वठनि सेक्रेटरी हुजनि या टाउन कमेटी जा चेयरमैन हुजनि, को भंगी या को पटियालो में अपॉइंट करे सघनि, सभु कुझु हितां थिए थो ऐं पैसनि ते थिए थो। ग़रीब मिस्किन माण्हू पैसा किथां ॾियनि। इहा जेका हिननि जी निगेटिव शोहरत थी आहे
नौकरियूं पैसनि ते मिलनि विकामनि थियूं ऐं पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ी बकरा मंडी वांगुरु मंडी बणिजी वई आहे, रेट लॻनि था। त पोइ इहो त इम्प्रेशन तमामु ख़तरनाक हद ताईं ख़राबु आहे, सॼी दुनिया में वञे थी इहा ॻाल्हि। अंग्रेजी अख़बार में छपिजे थो, मीडिया ते अचे थो, सोशल मीडिया लखे इंडिया जे चैनल सां मूं प्रोग्राम ॿुधा आहिनि जेके ॻाल्हि कनि था इहा, त भई एॾो ज़ुल्म एॾी बदमाशी आख़िर छो? अच्छा भट्टी साहब, जीअं तव्हां ॻाल्हि पई कई त कुझु सेक्रेटरियुनि खे बि पटियाला रखण जो इख़्तियार कोन्हे, पर इहो बि हिकिड़े वक़्तु तासुर हिकिड़ो मौजूदु आहे त सिंध जे अंदरि त सेक्रेटरी एतिरा बाअसर आहिनि जो उहे पंहिंजे मिनिस्टर्स जी बि कोन था ॿुधनि। हाणे ॿ अलॻि परसेप्शन आहे, तव्हां सम्झो था त वाकई के ब्यूरोक्रेट अहिड़ा हिकु को अहिड़ो आहे जेको लाडलो आहे, सम्झी लाडलो, उहो माना पंहिंजे मिनिस्टर जी उहो मिनिस्टर कोन थो पुछे, ईअं थिए थो, पर 90% सेक्रेटरी जा पावर्स खसिजी विया। मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त असांजी भेण हिकिड़ी वफ़ात करे वई आहे, उनजा 2 पुट इंजीनियर आहिनि ऐं 3 जेको आहे सो BCom कॉमर्स में। असांजी वाक़फ़ियत आहे पुराणी ऑफिसरनि सां जेके 17 ग्रेड में हुआ, हाणे उहे 20 ग्रेड में सेक्रेटरी आहिनि, उहो नथा क्लार्क बि नथा अपॉइंट करे सघनि। मां हुनखे 5 लाइ चयो, मूं चयो अरे छो भला इंजीनियर आहिनि, किथे त लॻाए छॾियो, छोटी मोटी नौकिरी त ॾियो। पब्लिक सर्विस कमीशन पैसा किथां आणियूं असीं जो हुनखे लखे रुपया ॾियूं? इहा असांजा इहा हालत आहे, त आम माण्हू सां कहिड़ी न लखे रुपया वारी नौकिरी पवंदी, हेठें ग्रेड वारी जेकॾहिं तव्हां 17 ताईं वञो था त किरोड़नि जी ॻाल्हि आहे। सही था चओ, बिल्कुलु एग्री विथ यू, त किरोड़नि ताईं ॻाल्हि पहुती आहे। त हाणे इहो सॼो निज़ाम जिते करप्ट थी वियो हुजे, जिते ब्यूरोक्रेसी करप्ट हुजे, जिते पॉलिटिशियन करप्ट हुजनि, हेठी लेवल जा सिस्टम करप्शन हुजनि, त पोइ उन सोसाइटी खे बाक़ी तबाह थियण छा खपे थो? बाक़ी कहिड़ी शइ तबाह थी चुका आहियूं असीं 100 साल पोइ हिते दिखिजी आया आहियूं सॼी माण्हू। पंजाब में एतिरो न आहे, पंजाब में ज़रूरु कुझु न कुझु करप्शन कंहिं शइ तो आहिनि, करप्शन भले डेवलपमेंट बि थिए थी, डेवलपमेंट थिए थी और नज़र अचे थी। तंहिं करे सिंध जे माण्हुनि में मायूसी आहे, उन्हनि खे जेकॾहिं फेयर इलेक्शन थिए त पीपुल्स पार्टी नथी खटे सघे। इहो मुंहिंजो तव्हांखे लॻे सिंध में फेयर इलेक्शन न थींदी आहे? किथे थी थिए? ही हाणोकी इलेक्शन त सफ़ा अनफेयर थी आहे, सॼी दुनिया में रहियल आहे। कराची जूं सीटूं जेके हुयूं जंहिंजूं हुनखे कोन मिलियूं पार्टी न पाण वटि बाक़ी जेके पंहिंजा ॿिया ज़िला आहिनि उन्हनि में बि ईअं थियो, 45 47 वारो हैदराबाद में ॿुधो ईअं आहे? बिल्कुलु आहे, सखर में आहे, लाड़काणे में ईअं आहे, लाड़काणे में बि आहे। मतिलबु ईअं सम्झो त लाड़काणे में को माण्हुनि खे वॾो इश्क बीबी शहादत खां पोइ सॼो सिनेरियो, सॼो माहौल चेंज थी चुको आहे। ऐं वरी पोइ हिननि जी वरी परफॉर्मेंस जेकॾहिं परफॉर्मेंस सुठी हुजे हा त इहा पॉपुलरिटी कंटिन्यू रहे। अच्छा, ॿियो भट्टी साहब, हैदराबाद में कीअं था ॾिसो? डेवलपमेंट ॾाढी तरक़ी थी आहे, 7-8 करोड़ जो रुॻो हुते झंडो ऐं हुनजो डंडो लॻो आहे, त मुंहिंजे ख़्याल में सुठो हुते डेवलपमेंट त सुठी थिए पई। हा साईं, कमाल आहे। तव्हां वेंदा आहियो वाक ते, टी पार्क में वेंदा आहियो? बिल्कुलु वेंदो आहियां, मुंहिंजे घर जे वेझो ई आहे। पोइ त झंडे ऐं डंडे जो दीदार अख़बार में ख़बर पढ़ी त पोइ या सोशल मीडिया ते ॾिसण वियो ख़ासि, ॾिसो सही किरोड़ में छा। झंडो ओतिरो डंडो महांगो अथसि, झंडो सस्तो आहे। इहे 2 भाइर आहिनि जेके हैदराबाद में सरदारी निज़ाम ॾिसो, शहरनि में न हूंदो, लाड़काणे में न हो, हैदराबाद में न हो, सखर में न हो, बहरहाल में सरदारी निज़ाम किथे किथे। ऐं जिते बलोचाबादी आहे उते सरदारी, असां समाटनि में सरदार उते चङे मुड़ुस खे जेको आहे पंचायतूं थी, चङो मुड़ुस हूंदो हिकिड़ो वॾी उमिरि वारो बुज़ुर्ग, तमामु वॾी हुनजी नेकी वारी हिकिड़ी वसी नज़र रखण वारो नेक माण्हू आहे, नेकी जी क्रेडिबल, जेको ॻाल्हि करे वरी उते अमल बि थिए, अमल कराए बि सघे, सपोर्ट मिलंदी पब्लिक। हिते उहो सिस्टम जेको आहे सो न आहे। ऐं हैदराबाद शहर में हाणे सरदार थी विया आहिनि शोरा जेके आहिनि जाम चोरे जा, हैदराबाद ज़िले सॼे जा मालिक। भाउ मेयर आहे काच विचोरो, ठीकु आहे, वॾो भाउ मिनिस्टर आहे आपाशी जो, ॿई ॿिन्ही जाइनि ते मुकमल तबाही आहे। न हुते अधु ज़िलो त शर्जिल मेमण साहब वटि पाए न, उहो ॾाढो जाम सफ़ा ॿाहिरां वारो शहर में हुनजो को बि ऑफिसर सभु जाम खान जे चवण ते आहिनि, सभु उहे, या वरी जेको आहे हाउस जे चवण ते। अच्छा, उहे उते छा हाणे सूरत हाल आहे? पाण वटि रेवेन्यू जे हिसाब सां त पंहिंजी वॾी ऑफिस उते आहे बाबा, असांजा साॻी सूरत हाल जीअं हिते रोड रस्ता ऐं गटर रुॻो ॾिसो अची, जेको नओं इलाइक़ो आहे असांजो कासमाबाद, नसीम नगर, ठीकु आहे न, उते अची ॾिसो, तव्हां पाण ॾिसो अखियुनि सां।
न भला शहबाज बिल्डिंग में ऐं सिंध सेक्रेटरीट में कुझु फ़र्क़ु आहे या सिस्टम निज़ाम साॻियो? न उते त एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, लाइव स्टॉक डिपार्टमेंट आहे, ऐं इवन ही एक्साइज एंड टैक्सेशन जो आहे, तमामु वॾी करप्शन आहे, करोड़े अरबे रुपए जी करप्शन आहे, अरबे रुपए। हले रुगो उतां हैदराबाद मां तमामु घणी करप्शन थिए थी, कराची ताईं पहुचनि थी, पैसा पहुचनि था। ऐं हीअं लाइव स्टॉक वारनि खे 50 करोड़ मिलिया, त तव्हां जेको आहे जानवरनि जी पालना कयो ऐं हारियुनि खे जानवर वठी ॾियो, मेंहियूं वठी ॾियो, मेंहियुनि खे जेको बीमारियूं थियनि दवाऊं वठो, सभु पैसा खाई था वञनि। हिकिड़ो वेठो आहे जेको हैदराबाद जो इंचार्ज आहे, पुटो आहे लाड़काणे जो, उन भींग करे छॾिया। उन लाड़काणे में त पंहिंजो सुपर मार्केट ठाही आहे मेन पाकिस्तान चौक ते। अच्छा, हा, सुपर मार्केट वॾी माड़ी, शालीमार, अलाए कहिड़ो प्लाज़ा। अच्छा, उहो मेहनि जी दवाऊं खपाइण वां मेहूं जेकॾहिं खपनि अञा वधीक कुझु थिया, मेहूं बि खपाईंदा। अच्छा, कोन था ॾियनि, पैसा खाई था वञनि। अच्छा, ॿियो भट्टी साहिबु, हूअं तव्हांजो हिते वञणु थींदो रहे थो, सिंध सेक्रेटरीट में वञो था, या उन्हनि ऑफिसरनि जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहे वीचारा बेवस आहिनि, पर पॉलिटिशियन्स बि जेके आहिनि छा उहे बि बेवस आहिनि? मिनिस्टर बि के बेवस आहिनि? उन्हनि जी बि नथी हले, रुगो पोर्टफोलियो त अथनि, गाॾी मिलियल अथनि। ईअं बि आहे, कई मिनिस्टर अहिड़ा आहिनि जिन खे पावर्स न आहिनि, पर किन खे त वरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पावर्स आहिनि। हा, किन खे एक्स्ट्रा, जेके हाजी सगोरा आहिनि उन्हनि खे एॾा वॾा इख्तियार आहिनि जो CM खां वधीक आहिनि। ऐं चयो वेंदो आहे मूंखे हाई लेवल जे ऑफिसरनि तरफ़ां, जेके मुंहिंजा वाक़ुफ़ आहिनि पुराणा, उहे चवंदा आहिनि त बाबा 4 CM आहिनि सिंध में। घणा आहिनि? 4 नाला वठंदा आहिनि, फलाणे CM जा पावर, फलाणे मुराद अली शाह रुगो सही करणु आहे। अच्छा, हूअं भला तव्हां बीबी सां गॾु रहियो, बीबी जे पावर जो दौरु, इक़्तिदार वारो दौरु सां तव्हां गॾु रहियो, उन विजन जी का थोरी झलक बि तव्हांखे हाणे नज़र अचे थी? न, ज़ीरो। उहो कीअं हुयो बीबी जे वक़्त में? गवर्नेंस जे मामलनि खे बीबी कीअं ॾिसंदी हुई? उहा इंटरफेयर करणु कोन ॾींदी। ॿुधो, जेको बि ऑफिसर रखंदी हुई या CM या वज़ीर, उनजी क्वालिटी ॾिसंदी। काइम अली शाह उन वक़्त ताईं तमामु ऑनेस्ट माण्हू हो, ऐं उहे चवंदा आहिनि त कानून जे मुताबिक़ अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशन्स कमु कंदो हो। मुराद अली शाह वांगुरु कोन हो हथ फाड़, त हर शइ ते साइन करे छॾियो। जॾहिं काइम अली शाह खे कढियो अथनि त 1 लख फाइल रहिया पिया मथियनि जा, त बाबा ही कमु करियो, ही ज़मीनूं अलाट करियो। हाणे 15,000 एकड़ त सिर्फ़ु मलीर जे काठोड़ वारे इलाइक़े में डॉक्टर आसिम खे ॾिनी अथनि। मलीर जे ॻोठाणनि खे ज़ोरी विठारनि पिया, जेके रुन आहिनि मुंहिंज सां। मां हींअर अचां पियो हैदराबाद खां, रस्ते में ॾिठो आहे त बीठा आहिनि जुलूस कढियो ऐं रोइनि पिया। त असीं त सदियुनि खां वेठल आहियूं मलीर में। हीउ जेको असांजो ग्रीन बेल्ट आहे, जिते असांजी ॿनियूं आहिनि, पोख करे असीं खाऊं था, अॼु असांजा बच्चा बुखिया आहिनि। इहा हाणे कराची सिंधियुनि सां वेधनि, ऐं सिंधी बि कोन्हनि, बरोचो आहिनि हुते, पुराणा माण्हू हिते रहिया पिया आहिनि। मेमण ॻोठ मशहूरु आहे, काठोड़ आहे, इन खां अॻियां सॼो मलीर सॼो जेको आहे पुराणो असांजो हिकिड़ो ग्रीन बेल्ट आहे, जिते पोखूं पचंदियूं हुयूं, हर क़िस्म जूं सब्जियूं थींदियूं, बाग आहिनि, सभु कुझु फल फ्रूट थिए थो। उहे सभु हाणे कमर्शलाइज़ थींदा वञनि, धड़ाधड़ ज़मीनूं अलाट कंदा वञनि। इहो त ज़ुल्म कॾहिं बि कोन थियो। न, पर हेॾां त बैरिया टाउन ई रुगो न, पर तव्हां हलिया वञो त जाम शोरे ताईं हाणे नयूं स्कीमूं, नवां उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी साॻी सूरत हैदराबाद में बि आहे, हुते बि ईअं आहिनि इलीगल हाउसिंग स्कीम? बिल्कुलु आहे, छो न हैदराबाद में। हैदराबाद खां ते 30 ज़िला वञो, अधो जेको आहे सो नेशनल हाईवे ते आहे, सुपर हाईवे ते चढ़ो, जाम शोरो ज़िलो शुरू थिए थो यूनिवर्सिटी सां गॾु। जीअं तव्हां पुल क्रॉस कयो था जाम शोरे वारी, त सिंध यूनिवर्सिटी आहे। सिंध यूनिवर्सिटी खां पोइ कमर्शियल प्लाज़ा ई प्लाज़ा आहिनि। मतिलबु इहो त किथे बि इंच बि कोन था छॾनि। ईअं थो लॻे ॼण हिन जी हुकूमत खां वञण वारी आहे, जेकी कुझु आहे खपाए पैसा कमाए पाण था निकिरी वञूं। इहा ज़हनियत लॻे थी मूंखे। न, भला इन क़िस्म जी करप्शन, माना हाणे त ठीकु आहे, अॻु में ईअं थींदो पैसा गॾु कयो, तव्हां ॿाहिरि अकाउंटनि में विझो, उतां वरी विच में अकाउंट बंदि थियणु शुरू थिए। हाणे वरी ईअं था कनि त पैसा वठो, को प्लाज़ा ठाहियो, उन में लॻाए छॾियो, या का ज़मीन अलाट कराए उन मां कुझु इन्वेस्टमेंट कयो, पोइ उतां वरी उनखे वाइट मनी करे वरी तव्हां वञो। ईअं त आहे, इहो अॼु खां न आहे, 18 सालनि खां या उन खां अॻु बि हो, ईअं कंदा। हाणे वरी छा था कनि, जिन वटि पैसो आहे उहे सोन था वठनि। हा, सोन जेको आहे वठी, ऐं या बिटकॉइन ऐं ॿिया कहिड़ा क्रिप्टो वाला करप्शन जा नवां बिटकॉइन जेको निकितो आहे, इहो सदर ट्रम्प जे हुनजो आहे, ॼाटे जो, नाठीअ जो। उन में तमामु घणी इन्वेस्टमेंट आहे। शहबाज शरीफ़ जो इश्तिहार ईंदो आहे त मां हुन मां अलाए घणा
महीने में एतिरा लख कमाया थो, मशहूरी पिया कनि हुनजी। हिकिड़ी ॿी ॾाढी भट्टी साहब इंट्रस्टिंग शइ अथव, उहा सिंध जे माण्हुनि सां ख़ैर मां अॻु में पॉडकास्ट में या कुझु जॻहियुनि ते शेयर करे चुको आहियां त सिंध में हाणे काफ़ी कुझु सालनि खां जेके बि प्रोजेक्ट हलनि पिया उहे वर्ल्ड बैंक खां या एशियन डेवलपमेंट बैंक खां लोन ते पिया हलनि। मतिलबु हाणे असां एतिरो लोन वठी इहे शयूं कयूं पिया, असांखे ख़बर न आहे छो त सिंध हुकूमत में ॿुधाए कोन थी त कहिड़े कहिड़े हुन मां असां लोन वरिता आहिनि। जेकर इहा सूरत रही त 2-4-5 सालनि खां पोइ जॾहिं असांखे लोन वापसि करण जो टाइम ईंदो, कंहिं एक्सपर्ट सां मां वेठोसि हुन खां जॾहिं पुछियुमि त हुन चयो तव्हांजो जेका तव्हांजी सालियानी बजट आहे उन मां 80% त तव्हांखे रुॻो हर दफ़े लोन ॾियणो पवंदो हर साल। इहा ॻाल्हि सही आहे। माना हाणे पाण सॼियूं जेका आहे सा सिंध हुकूमत सॼो लोन ते पई हले ऐं पोइ इन हिसाब सां त माना असां रुॻो मुल्क जे कर्ज़े जी ॻाल्हि कंदा आहियूं, मुल्क कर्ज़ में आहे, मुल्क में कर्ज़, मुल्क ते हेतिरो कर्ज़ु आहे हर माण्हू। हे सिंध गवर्नमेंट जो कर्ज़ु अलॻि अथव जेको सिंध गवर्नमेंट खे ॾियणो आहे, डायरेक्ट वठनि था न, वर्ल्ड बैंक आहे, एशियन बैंक आहे, जापान खां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट, ऐं प्रोजेक्ट हिकिड़ो बि कंप्लीट कमु न थियो आहे। हाणे उहो पैसा त व्याज समेत वापसि वठनि। हाणे केसि ताईं हलंदो? असांजा 4-5 नस्ल जेके अञा ॼावा ई न आहिनि उन्हनि खे इहे कर्ज़ मोटाइणा पवंदा, यानी पैदाइशी कर्ज़ ई ॼमंदा, कर्ज़दार थी ॼमनि। हिन वक़्तु त साईं ॾिसो न असां वठूं पिया त इहा हालत आहे, जॾहिं असांखे वापसि करणा हूंदा सिर्फ़ु व्याज जी ॻाल्हि थो कयां, उहो एज़ इट इज़ कर्ज़ न, सिर्फ़ु व्याज जी जॾहिं असांखे ॾियणु शुरू कंदासीं त हे त सॼो उन ॻाल्हि उर्दू वांगुरु फटा बैठ जाएगा, पोइ त ही त सफ़ा तख़्ता निकिरी वेंदा सिंध जा। बिल्कुलु अॻु में निकितल बाक़ी जेका रहे थोरो घणो चवां त असांजे 100 साल पोइ हिते धिके चढ़ियोसीं। इहो फैक्ट आहे, ॾिसो इंटरनेशनल सां कहिड़ी अथई बदहाली त हाणे आहे। तव्हांजूं औरतूं मासूम ॿारियूं रस्तनि ते सुम्हनि थियूं, पिननि थियूं, ऐं तमामु घणा माण्हू हाणे सुखिया हुआसीं बुखिया थी विया, जेके बुखिया हुआसीं सुखिया थी विया, बिल्कुलु काया पलट थी आहे। अच्छा, मुआशी प्रोजेक्ट जे हवाले सां ॻाल्हि कयूं, जंहिंजो क्रेडिट बि खणंदा आहिनि, जंहिं ते वॾी ॻाल्हि बि कंदा आहिनि और वरी तनक़ीद बि थींदी आहे, उहा आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम। हे औरतुनि खे हर 3 महीने 4 महीने पैसा मिलनि, कलाकनि जा कलाक कतारनि में बीठियूं आहिनि, तज़लील जो शिकार थियनि, 10-8 हज़ार मिलनि, 12 हज़ार मिलनि। तव्हां सम्झो था त इहो कंहिं हिकिड़े ख़ानदान जी बि मुंहिंजे ख़्याल में को उनजी क़िस्मत बदिलाए कोन सघियो आहे इहो प्रोजेक्ट। हर सालाना पौणा 900 अरब रुपए जो ई प्रोजेक्ट। मां चवां थो त इहो गुज़िरियल 18 सालनि जो कैलकुलेट करियो त घणा खरब रुपया, तमामु घणा इन मां केतिरा कारखाना असां हिकिड़ी ॿुधो, ॿाहिराणे में रुॻो ताईं हैंडीक्राफ्ट्स, रिलियूं ठाहिण, भर्त भरण, ही टोपियूं ठाहिण, जेको बि असांजो आर्ट आहे घरनि में। असां हिकिड़ी स्टडी रिपोर्ट हथु कई, उहा हलाई बि आहे पंहिंजे चैनल ते, उन में इहो सभु जेको जॾहिं खां शुरू थियो आहे उनखे 26 ताईं असां कैलकुलेट कयो आहे। स्टडी रिपोर्ट में इहो ॿुधायो आहे जेकॾहिं इहे पैसा इन्वेस्ट कया वञनि इंडस्ट्रीज़ में त हिन वक़्तु सिंध जे हर ज़िले में 40 खां 50 इंडस्ट्रियूं लॻल हुजनि। हा, उन पैसे मां एतिरो पैसो आहे। इहो ॾिसो, मां इहा ई ॻाल्हि थो कयां त कारखाना लॻायो आहे या कॉटेज इंडस्ट्री बि खणी लॻायो आहे, त उन में बि इहो असांजो हैंडीक्राफ्ट सॼी दुनिया में वञे, अजरकूं ठहनि आहे, टोपियूं ठहनि आहे, रिलियूं ठहनि आहे, भर्त जो कमु थिया, तमामु घणो कमु आहे जेको ॿाहिराड़ियूं माण्हूं करे सघनि थियूं आहिनि, कंदियूं आहिनि। पर हाणे वसीला आहिनि, जॾहिं अटो नथा वठी सघनि त रिलियूं। उन में वरी इहो अथव त बांग्लादेश जो मॉडल ॾाढो कामयाबु वियो, उन्हनि बि ईअं कयो त औरतुनि खे उन्हनि एम्पावर करण जे लाइ इन क़िस्म जो प्रोजेक्ट शुरू कयो, पर उन्हनि खे पैसा कोन ॾिना। हुननि इंडस्ट्री लॻाई जेका विमेन बेस्ड हुई, विमेन ई उन में कमु कंदियूं, ऐं औरतूं न सिर्फ़ु उन में पंहिंजी पघार वठनि पियूं बल्कि उन्हनि खे उते शेयर होल्डर बि कयो, प्रॉफिट मां बि शेयर अलॻि ऐं हुननि जे लाइ मज़दूरी जा पैसा पघार अलॻि। ऐं उन जे नतीजे में उहा औरत जेका आहे, जेका पहिरियां मुआशी तौरु बदहाल हुई, गुरबत जी लकीर जे हेठि हुई, उहा पंहिंजे पेरनि ते बीह रही चंद सालनि में। इहो साॻियो कमु चाइना में थियो आहे, जीअं बांग्लादेश में ग्रामीण बैंक वारे जेको हाणे प्रेसिडेंट आहे या केयर टेकर आहे न, ग्रामीण बैंक जो जेको मालिक आहे, उन वॾी ईमानदारी सां औरतुनि जे, बेनज़ीर साहिब जी नियति इहा हुई। 88 में पहिरियों दफ़ो आई त विमेन बैंक क़ाइमु कई, औरतुनि जी बैंक, सिर्फ़ु औरतूं कर्ज़ु करणु, उहो बि करप्शन जी नज़र थी वियो। वरी हाणे हिननि सिंध बैंक ठही आहे, सिंध बैंक जो त प्रेसिडेंट बिलाल शेख जेल में पियो, ॿुधो, हींअर बि जेको आहे हुते पुरलुट लॻी पई आहे, सिंध बैंक जो खानो ख़राबु आहे। इहो सॼो कर्ज़ असांखे, तव्हांखे, असांजे ईंदड़ नसुलनि खे भरणो आहे। बच्चा हिननि असांखे एॾो मक़रूज़ करे छॾियो आहे, माण्हू ईंदड़ नसुल सवा चेरियो पैदा थींदो। जेका महांगाई ऐं जेका बेरोज़गारी ऐं बदहाली थींदी, क्राइम छो थो पैदा थिए? बदहाली जो नतीजो थिए थो, ज़ुल्म जो नतीजो थींदो। सही ॻाल्हि आहे, क्राइम वधीक जनरेट थींदो, ॾिसी वठिजो। अच्छा, ऐं भट्टी साहिब त तव्हां, मां इहो पियो चवां त जेकॾहिं मिसाल तौरु पीपल्स पार्टी कहिड़े बि नमूने सां खटे थी, हिकिड़े ॻाल्हि त
इन में बि को शक कोन्हे त पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में सिंध जे अंदरि अपोज़िशन बि काॾी वॾी जानदार कान्हे, न उन्हनि जो को वॾो एक्टिविज़म नज़र अचे थो, न उन जो को शयुनि ते को अवामी राब्ता मुहिम असांखे नज़र अचे थी। त ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ जेके पीपल्स पार्टी जे अगेंस्ट आहिनि उहे बि त सरेंडर कयो वेठियूं आहिनि, त ख़बर अथनि त यार बसि हाणे पोइ अवाम भला छा करे? अवाम चवंदो भला ठीकु आहे, जीए भुटो। बस इहो बि आहे, माण्हुनि में तइलीम न हुजण जे करे, शऊर न हुजण जे करे हिकिड़ो फैक्टर इहो आहे। पर फेयर इलेक्शन थिए हा त गुज़िरियल चूंडनि में पीपल्स पार्टी जो कद जेको आहे उहो घटिजी वञे हा। हितां तहरीक इंसाफ़ खे तमामु घणा वोट मिलंदा, घटि में घटि शहरनि में जा खणंदा, बहिराण मां खणी न खणंदा, हुते सरदारी निज़ाम आहे, मोचड़ो आहे माण्हुनि जे मथां, तॾहिं बि लाड़काणे मां, सखर मां, हैदराबाद मां, कराचीअ मां खणी वञनि हा तहरीक इंसाफ़, पर फॉर्म 47 अची वियो हुते। अच्छा, ॿी वरी हाणे तव्हां स्टेटमेंट बिलावल साहब वारी ॿुधी हुई, जंहिं चई त सिंध में जेके आहिनि से दहशतगर्दी में सहूलियतकार आहिनि कॉम्प्रेस, पर बाद में ॿिए ॾींहुं हुन वज़ाहत करे छॾी, जंहिंमें हुन चयो त इहे न जेके अलहदगी पसंदि जेके वेढ़ाक आहिनि, जेके हथियारबंद करे रहिया आहिनि, तव्हां छा था सम्झो त इन जे करे असांजो सिंधी माण्हुनि जो इमेज इंटरनेशनली मुतासिर पियो थिए इन्हनि माण्हुनि जे करे जेके TTP सां या ॿियूं जेके आहिनि अहिड़ियूं जमायतूं हुननि सां गॾिजी कमु कनि था? मुंहिंजे ख़्याल में सिंधी माण्हुनि जे बारे में जेको इंटरनेशनल इमेज आहे असांजो सदियुनि खां वठी, हिकिड़ो त असां कॾहिं बि कंहिं ॿी क़ौम ते, धारी क़ौम ते हमिलो न आहे कयो, असां अमुन पसंदि आहियूं सिंधी माण्हू। तव्हांखे सिंध जे हर शहर में पठान कॉलोनी, मुहाजिर कॉलोनी, पंजाब कॉलोनी, बंगाली कॉलोनी, बर्मी कॉलोनी, यू विल फाइंड ऑल कॉलोनीज़। सिंधी माण्हुनि जी लाहौर में, पिशावर में, पिंडीअ में, फैसलाबाद में, मुल्तान में सिंध कॉलोनी, सिंधी कॉलोनी यू विल नेवर सी एनीवेयर, बिकॉज वी डोंट बिलीव इन माइग्रेशन। सिंधी माण्हू माइग्रेट न कंदो आहे, ख़ुशि आहे या ना ख़ुशि आहे, ग़रीब आहे या अमीर आहे, पंहिंजे वतन में रहे थो। इहा असांजे सदियुनि खां वठी रिवायत आहे। सिंधियुनि अॼु ॾींहं ताईं हमलो न कयो आहे कंहिं पाड़ेसरी मुल्क ते या किथे, असां ते हमला थिया आहिनि। असांजे शहीदनि जूं क़बरूं भरियूं पयूं आहिनि, कराची खां वठी मकलीअ ताईं, मकलीअ खां पोइ सोंडा ते वई, ॾिसो जिते वेंदो कब्रिस्तान जा ढिग लॻा पिया आहिनि ॾाढा। तंहिं करे इहो जेको इमेज ताईं सम्झो था त बिलावल जे इन स्टेटमेंट जे करे ख़राबु थींदो, उहो हरगिज़ कोन थींदो सिंधी क़ौम जो। न बिलावल जे स्टेटमेंट न, पर हुननि माण्हुनि जी जेके माण्हू जेके चओ था उन्हनि में हिकिड़ो माण्हू आहे जेको अलहदगी जी ॻाल्हि में अहिड़ो ई हिंट ॾिए थो त ॼण हथियारबंद तहरीक, पर सिंध में हथियारबंद तहरीक किथे ई कान थी हली, का कोन, किथे किथे फटाका साड़े चवंदा आहिनि, पोइ हुन में असांजा नौजवान ॿधबा आहिनि। हिकिड़ो ई माण्हू आहे जेको ॿाहिरि रहे थो, किथे जर्मनी में या अलाए किथे, उतां वेठो रुॻो माण्हुनि खे, नौजवान नस्ल खे भड़काए थो ऐं माराए थो। असांजा कूंदर 100 जे तइदाद में कुहाए छॾियईं, घुसिजी विया, रुॻो हुनजे हिकिड़ी ठलियत। साईं GM सैयद सिंधु देश में कामयाबु न थियो त ही किथां थींदा? उनखे अवामी पज़ीराई न मिली सघी न, घणा साल थिया आहिनि साईं GM सैयद जी तहरीक खे, पोइ हिनखे शफ़ी बुरफ़त खे केरु लिखियो? सिंधी माण्हू डोंट बिलीव इन अलहदगी और सेपरेशन और सिसेशन। सिंधी माण्हू चवंदा असीं पाकिस्तान में रहंदासीं, असां ठाहियो आहे इहो, त असांजे मथां पाण तलवार पई लटके त सूबो असांखे ॾियो, कोन ॾींदासीं। इन लाइ तव्हांखे ख़बर आहे त ॿार बचनि खां वठी ॿुढड़नि ताईं सभु तयारु थिया वेठा आहिनि, त असां सूबो थियणु कोन ॾींदासीं। हिकु प्ले ते कोन इंडिया मां खणी आया, बाक़ी इहो चवनि था त असां 1000 साल इंडिया में रहियासीं ऐं असां इंडिया खे बि टोड़े 2 टुकड़ा करे पाकिस्तान ठारायो आहे। बेटो पाकिस्तान हिननि कोन ठाहियो आहे, असां ठाहियो आहे। 43 में असां करारदाद कई, पास कराई सिंध असेंबली मां, 40 में लाहौर मां करारदाद, दिल्ली में लखनऊ में करारदाद थी छा पास कर? अहिड़ो कुझु कोन थियो। असांजे असेंबलियुनि कया, असांजे माण्हुनि कया, असांजे लीडरनि कया उन वक़्त जे, पाकिस्तान ठाहियो बि असां, बचाईंदासीं बि असीं हुन जी टोड़ जे हक़ में हरगिज़ न आहियूं, न को असीं इंडिया जी ग़ुलामी में वञणु चाहियूं था, न वेंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी दस्तगीर भट्टी साहब, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे, थैंक यू वेरी मच।